ब्रेकिंग न्यूज़ आहे नाज़रीन अवां सां शेयर करे रहिया आहियूं। आलमी मीडिया बि तुर्किया जे ज़िलज़िले मुतासिर इलाइक़नि में इमदादी कार्रवाइयुनि में मसरूफ़ पाक फ़ौज जे सर्च एंड रेस्क्यू टीम जी वाखाण करण लगी आहे। पाकिस्तान आर्मी जे सर्च एंड रेस्क्यू टीमनि तुर्क अवाम जूं दिलियूं खटे वरितियूं आहिनि। पाक फ़ौज जूं टीमूं 120 कलाकनि खां तुर्किया में रेस्क्यू ऑपरेशन में मसरूफ़ आहिनि। पाक फ़ौज जी टीमनि 10 हंधनि ते सर्च ऐं रेस्क्यू ऑपरेशन कयो। पाक फ़ौज जी रेस्क्यू टीम मलबे में सर्च ऑपरेशन में 138 कलाकनि खां पोइ 14 वरियनि जी ॿारड़ी खे ज़िंदा बचाए वरितो, जेका पाक फ़ौज रेस्क्यू टीम जी तमामु वॾी कामयाबी आहे। पाक फ़ौज जी टीमनि पारां तबाह थियल इमारतुनि जे मलबे मां माण्हुनि खे कढण लाइ रेस्क्यू ऑपरेशन जारी आहे। अहम ख़बर खां अवां खे आगाह करे रहिया आहियूं। आलमी मीडिया बि तुर्किया जे ज़िलज़िले मुतासिर इलाइक़नि में इमदादी कार्रवाइयुनि में मसरूफ़ पाक फ़ौज जे सर्च एंड रेस्क्यू टीम जी वाखाण करण लगी आहे। पाकिस्तान आर्मी जी सर्च एंड रेस्क्यू टीमनि तुर्क अवाम जूं दिलियूं खटे वरितियूं आहिनि। पाक फ़ौज जूं टीमूं 120 कलाकनि खां तुर्किया में रेस्क्यू ऑपरेशन में मसरूफ़ आहिनि। पाक फ़ौज जी टीमुनि 10 हंधनि ते सर्च ऐं रेस्क्यू ऑपरेशन कयो आहे। पाक फ़ौज जी रेस्क्यू टीम मलबे में सर्च ऑपरेशन में 138 कलाकनि खां पोइ 14 वरियनि जी ॿारड़ी खे ज़िंदा बचाए वरितो आहे, जेका पाक फ़ौज रेस्क्यू टीम जी तमामु वॾी कामयाबी आहे। पाक फ़ौज जी टीमनि पारां तबाह थियल इमारतुनि जे मलबे मां माण्हुनि खे कढण लाइ रेस्क्यू ऑपरेशन जारी आहे।